कंधाकोट में बल्दियाती इलेक्शन 2022 जे नुमाइंदनि जी सिलेक्शन में कंधाकोट जे बाशऊर अवाम MN मीर शबीर अली ख़ान बिजारानी, MP मीर आबिद ख़ान सुंदरानी, हिंदू पंचायत कंधाकोट जा तमाम बेहतरीन ऐं तमाम अहम फ़ैसिला। वार्ड नंबर 9 में एक प्यारे उम्मीदवार खरे सचे ऐं ग़रीबनि जे हर ॾोखी हमदर्द इंसान सदाईं वार्ड जे कमनि कारनि ऐं बेलोस बिना उहिदे जी ख़्वाहिश रखंदड़ लियाकत ख़ान मलिक खे PP जी टिकट ते बिना मुक़ाबले काउंसलर थियण ते करोड़ मुबारकूं ऐं असीं पुरुमीद आहियूं त वार्ड नंबर 9 जे बाशऊर अवाम में मीर साहिबान ऐं हिंदू पंचायत जे कयल फ़ैसिले ते लियाकत ख़ान मलिक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह बिना मज़हबनि ऐं ज़ातनि जे बिना वर्क जे पंहिंजे वार्ड नंबर 9 जे हक़ीक़ी बल्दियाती कमनि खे ईमानदारी सचाई सां निभाईंदमि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।